अचो फोन वाका कयो वण में सनिया सजण जा चोटी चढ़ियो चून कांगन कूड़ा हुन पिरन थले पार काबिल एहतराम हिन महफ़िल जो जंहिंजे लाइ हीउ सॼो मैदान वरितो आहे मोहम्मद जुमन जरवार साहब, अब्दुल शकूर सारंग साहब, मुख्तार सोलगी साहब, अली अहमद मंगल साहब, डीओ असांजा टीओ साहब, कहिड़नि जा नाला वठूं, साईं गफ़ूर जो नालो वठां, साईं सैयद असगर शाह जो नालो वठां, साईं ज़ुल्फ़कार जो, साईं जरवार साहब जो, सभई असांजा, साईं कासिम कालू असांजो प्यारो दोस्त साथी रहियो आहे, सभई दोस्त साथी। ज़ुल्फ़कार साहब जो नालो वरितमि, ज़ुल्फ़कार साहब असांजो मुंहिंजो भाइटियो बि आहे ऐं असांजो पाड़ेसरी बि आहे ऐं ज़ुल्फ़कार पिताजी साहब जा महिरबानियूं जो हिन महफ़िल में आयो आहे ऐं उनजो थोराईंदो आहियां दोस्तनि सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां उस्ताद साफ़ी भेणूं साथी जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां दुआऊं अथल आहे। दोस्तो अॼु साईं मोहम्मद जुमन जी अलविदाई पार्टी जी तकरीब आहे, ही ज़िंदगी जो हिसो आहे। उहो ॾींहुं हो जेको भर्ती बि थियो हो, नौकिरी में आयो, वरी अॼु उहो ॾींहुं थियो आहे जो ही रिटायर बि थी वियो। हीअ ज़िंदगी तमामु जेको सो इलाहिनि ख़ुशियुनि ग़मनि ॾुखनि सुखनि जो नालो आहे ऐं अलाह साईं हिन खे ख़ुशि रखंदो। हिन दोस्तनि जी महिरबानी जो इहे हिन जे लाइ यादगिरी कयूं, हिननि सभिनी दोस्तनि खे हिते सॼूं ऐं हिननि सां हिक ॿिए सां माण्हुनि जूं मुलाक़ातूं थियूं ऐं सभिनी पेटेर जे दोस्तनि खे पंहिंजे तरफ़ां गुज़ारिश कंदुसि, अपील बि कंदुसि त ही सिंध जी वॾे में वॾी तनज़ीम अथव, हिन सां प्यार बि करियो, मोहबत बि करियो, हिन सां सचाई सां बि हलो ऐं त इनशाला ही उहा तनज़ीम आहे जिन तव्हांखे उस्तादनि खे वठी ॾिनो 50% मुलाज़िम सभिनी लाइ वरितल हिन तनज़ीम जो अथव। इहो 50% मिलियो जेको इहो बेसिक पे में ज़िम थी वियो ऐं जेके कॉन्ट्रेक्ट हुआ उन वक़्त में रेगुलर थिया, उहा ही तनज़ीम हुई जंहिं तव्हांखे वठी ॾिनो आहे। फ़र्ज़ु को नथो वठी सघे, तनज़ीम हूंदी, तनज़ीम में पाण शामिलु रहंदो, तनज़ीम सां सचा रहंदो, हिक ॿिए सां मोहबत कंदो, हिक ॿिए सां गॾिजी हलंदो ऐं उन खां पोइ जो ऑफिसर साहब वेठा आहिनि पिया उहे चवंदा बाबा घटि में घटि उस्तादनि खे इहा बि हिदायत करियो त पढ़ाइनि बि सही, ड्यूटी बि ॾिनी। ऐं हिकिड़ी शइ चवंदुसि दादा ही तइलीम हूंदी, ही उस्ताद हूंदासूं जे हिन खे हिन डिपार्टमेंट खे प्राइवेट वारे पासे ॾे खणी वेंदा त असांजे बि रोज़ी जो मसइलो आहे, असांजे बि गुज़र जो मसइलो आहे। इन करे ऐं सिंध जे उस्तादनि खे हिन प्लेटफॉर्म तां इहा बि गुज़ारिश कंदुसि त तव्हां वटि सरकारी स्कूलनि में मिसकीन माण्हुनि जा महिनत कश माण्हुनि जा ॾियो, उन्हनि खे दिलि रखी पढ़ायो। इनशाला तव्हां उन्हनि जे ॿारनि खे पढ़ाईंदो त तव्हांजा पंहिंजा ॿार बि जेको सवाल आहे उनखे सुठे दर्जे ते पहुचाईंदो। हाणे वधीक बाक़ी सदर वेठो आहे, दिलि चए थी त उन खे ॿुधूं। शिकारपुर खां हिते पंधु करे आयो आहे, हुनजी महिरबानी ऐं हुनखे बि सलाम थो पेश करियां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, अलाह तव्हांखे आबाद करे, महिरबानी।